करणी अची इहो बाबरकत महफ़िल अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे नगोश में तालीमी क़ुरान जे लाइ बाक़ाइदा मदरसे जो आगाज़ करण जे लाइ इहा महफ़िल मुनक़िद कई वई आहे। जॾहिं मां सभई हाज़िर थिया आहियूं, अल्लाह ताला पंहिंजी हाज़िरी पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए। पंहिंजी नेक नियती सां नेक मक़सद जे लाइ अल्लाह ताला असांखे हिते अचण जी तौफ़ीक़ ॾिनी आहे। रब ताला असांखे पंहिंजो नेक मक़सद में कामयाबी ऐं कामयाबी नसीब फरमाए। फ़ैज़ानी गिरामी अर्ज़ कयूं त क़ुरान जे तालीम जो मदरसो जो आगाज़ करे थो उनजे लाइ बाक़ाइदा थिया आहियूं। इन हवाले सां बचाव करे वरी अर्ज़ कंदुसि। सभ खां अवल इहो अल्हम्दुलिल्लाह इहो अल्लाह जो फज़ल ऐं एहसान आहे असां गुनाहगारनि जे मथां जो करीम रब असांखे बिना तलब जे, बिना महिनत जे, बिना के घुर जे या बिना के ख़र्च करण जे पंहिंजो सचो दीन इस्लाम असांखे नसीब फरमायो आहे। जो असांजो ईमान आहे बक़ौल अल्लाह जे क़ुरान जी इन दीन इंदल्लाहि इस्लाम, जिन बेशक अल्लाह जी बारगाह में जेकॾहिं को दीन क़ाबिल क़बूल आहे तो सिर्फ़ ऐं सिर्फ़ु इस्लाम आहे। नबी जेका त ॿुधायो ईअं फरमायो वमन यब्तग़ी ग़ैरल इस्लामी दीनन फलन युक़बल मिन्हु। फरमायो जेकॾहिं को माण्हू इस्लाम खां सवाइ को ॿियो दीन ॻोल्हे, के ॿिए दीन में पंहिंजी निजात सम्झे त इन ते हली करे ऐं ख़ुदा खे राज़ी करे वठंदुसि, इन दीन खे अपनाए करे ऐं ख़ुदा जी वाच या ख़ुदा जो कुर्ब हासिल करे वठंदुसि त अल्लाह फरमातो फलन युक़बल मिन्हु। इस्लाम खां सवाइ ॿियो को बि दीन ख़ुदा जी बारगाह में हरगिज़ क़बूल न कयो। और क़ुरान खुले लफ़्ज़नि में अल्लाह जो अटल फ़ैसिलो असांखे ॿुधाए छॾियो तो ख़ुदा जी बारगाह में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिन दुनिया में अचण खां बाद जेकॾहिं ख़ुदा जी बारगाह में हाणे को मक़बूल ऐं सम्झो तो ख़ुदा खे को पसंदि जेकॾहिं को दीन आहे त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु दीन इस्लाम आहे। अल्हम्दुलिल्लाह इहो दीन इस्लाम अल्लाह ताला असांखे बिना महिनत, बिना तलब, बिना घुर जे मां जी झोली में अदा कयो। पर बेशक इस्लाम लाइ पाण खे क़ुर्बानी थींदी आहे। इस्लाम हासिल करण जे लाइ ख़ुदा जे दीन खे हासिल करण लाइ पाण खे दुआ पूरी हुई। ये अल्लाह जो करम थोड़े जो रब असांखे मुसलमान घराणे में पैदा करे मुसलमान बनायो। वरना असर मक़सद इहो इहा पंहिंजे मथां सभ खां वॾी रब जी कहिड़ी महिरबानी इहा जो अल्हम्दुलिल्लाह ख़ुदा असांखे पंहिंजो सचो दीन इस्लाम अता फरमायो। उन दीन इस्लाम जी जेका तालीम आहे, दीन इस्लाम जा जेके अहकाम आहिनि उहे अल्लाह ताला पंहिंजे पाक ऐं आख़िरी किताब क़ुरान मजीद में बयानु फरमाया आहिनि। ख़ुदा वाज़े करे इहो ऐलान करे छॾियो त हाणे मां क़यामत ताईं जेका बि दुनिया हलणी आहे त हाणे जेकॾहिं दुनिया जो को बि इंसान, का बि क़ौम, को बि मुल्क, ठीक है न, को बि ख़ितो जेकॾहिं उहे चाहिनि था त असीं सिधी वाच ते हलूं, उहा वाच हलूं जंहिंमें ख़ुदा जी रज़ा हुजे, उहा वाच हलूं जंहिंमें दुनिया जी बि कामयाबी आहे त क़ब्र हशर जी बि कामयाबी आहे त अल्लाह साईं वाज़े करे क़ुरान में ॿुधायो इन हादल क़ुरान यहदी लिल्लती हिय अक़वम। मतलब बेशक इहो क़ुरान ही अल्लाह जो वो सच्चो किताब है जेको अव्हांखे सिधी वाच नसीब क़ुरान खां सवाइ या क़ुरान जहिड़ी सिधी वाच ॿियो को बि किताब अव्हांखे नथो ॾसी सघे। यकीनन जॾहिं ख़ुदा दीन असांखे ॾिनो इस्लाम जो ऐं उन दीन जा अहकाम उहो क़ुरान में बयानु थियल आहिनि, उहो क़ुरान असांखे सिधी वाच ॾसे थो त हाणे इन क़ुरान जी तालीम, इन क़ुरान खे सिखणु, इन क़ुरान खे पढ़णु इहो असां मुसलमान जे मथां इहो सम्झो सभ खां अहम ऐं लाज़िम तरीन फ़र्ज़ु आहे। नमाज़ बि फ़र्ज़ु आहे, रोज़ो बि फ़र्ज़ु आहे, हज बि फ़र्ज़ु आहे, ज़कात बि फ़र्ज़ु आहे, पर इहे सभु फ़र्ज़ इहे सम्झो बाद में आहिनि। पहिरीं इन फ़र्ज़नि खे सिखणु खपिजे। ईअं आहे न भाई, न त इहो नमाज़ बाते फ़र्ज़ु आहे, पर जे असांखे नमाज़ जे अहकाम जी ख़बर ई कोन्हे त नमाज़ पढ़बी कीअं, रोज़ो असां ते फ़र्ज़ु आहे, रोज़े जे असांजे जेको आहे अहकाम जी का ख़बर ई कोन्हे त ॿुधायो असांजो रोज़ो सही अदा थींदो, असांजी नमाज़ सही अदा थी सघंदी। त माना इहे शयूं फ़र्ज़ु ज़रूरु आहिनि, पर पहिरीं ईअं सम्झो त इन्हनि जो इल्मु हासिलु करणु, इन्हनि खे सिखणु इन खां वधीक फ़र्ज़ु आहे। त क़ुरान तव्हांखे ॿुधायो त उहा वाच ॾसे थो जंहिंमें असांजी ॿिन्ही जाननि जी कामयाबी आहे। त हाणे ॿिन्ही जाननि जी कामयाबी वारी जेका वाच आहे उन ते हलण जे लाइ इहो ज़रूरी आहे त क़ुरान सिखूं।
कुरान पढ़ूं, कुरान ॿुधूं, कुरान जो इल्मु हासिल करूं, कुरान जी मारिफत हासिल करूं, तंहिंखां पोइ सम्झो असांखे कुरान जी सिधी वात जो जेको रस्तो आहे सो असांखे मालूम थींदो ऐं तंहिंखां पोइ हुनजे मथां असीं हली सघूं था। इन जे करे सभ खां पहिरीं जेको ई सम्झो त को मुस्लमान असांजे मथां शइ हासिल थिए थी उहा आहे क़ुरान जी तालीम। ऐं क़ुरान जी तालीम कहिड़ी ॻाल्हि त फ़र्ज़ु आहे, लाज़िम आहे। नंबर 2 इहा ॻाल्हि आहे त जेके माण्हू क़ुरान जी तालीम हासिल कनि था, पाण क़ुरान पढ़नि था, वरी ॿियनि खे पढ़ाइनि था, इन्हनि जो जेको शान आहे, जेको मक़ाम आहे, जेका इज़त आहे, उहा अल्लाह जे प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान अगरि तव्हां सम्झी वठो, दुनिया में मां त चवंदो को फलाणो भलो आहे, फलाणो भलो आहे, फलाणे में हीअ खूबी आहे, फलाणे में हीअ क्वालिटी आहे, फलाणे में हीअ सम्झो वस्फ़ आहे, जंहिंजे करे उहो आलीशान खे सम्झो माण्हू आहे। माना तव्हां पंहिंजे हिसाब सां कंहिंखे न कंहिंखे भलो करार ॾींदा आहियूं और माण्हू सभु भला पर फलाणे जहिड़ो केरु कोन्हे, ईअं चवंदा आहियूं न। उहे पंहिंजा मयार आहिनि, उहे पंहिंजियूं सोचूं आहिनि, उहे पंहिंजियूं ॻाल्हियूं सही बि थी सघनि थियूं, ग़लति बि थी सघनि थियूं। ऐं तंहिंखां पोइ त पंहिंजी ॻाल्हि त मूं जेकॾहिं का ॻाल्हि कई कंहिंजे बारे में जेको भलो माण्हू आहे त ठीकु आहे, उहो मुंहिंजो नज़रियो, मुंहिंजो ख़्यालु, मुंहिंजी ॻाल्हि उनखे मञणु अवां ते लाज़िम कोन्हे, ईअं न। पर जेका ॻाल्हि अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल असांखे फरमाइनि था उहा ॻाल्हि बतौर मुस्लमान असांखे मञणु लाज़िम आहे। त हाणे उहे असांखे छा था फरमाइनि, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ख़ैरुकुम मन तअल्लमल क़ुरआन व अल्लमहु। हुज़ूर फरमाइनि था त ए मुंहिंजो उम्मतियो, अवां में भले में भला माण्हू उहे आहिनि जेके पाण क़ुरान सिखनि ऐं ॿियनि खे सेखारीनि। हुज़ूर जी नज़र में, अल्लाह जे महबूब जी नज़र में भलो केरु आहे, जेको क़ुरान पढ़ी ॿिए खे सिखाए। लिहाज़ा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ॿुधाए छॾियो त भई भलाई उन माण्हू में आहे जेको क़ुरान सिखी ॿिए खे सिखाए। लिहाज़ा असीं सम्झी वठूं त हक़ीक़त इहा ई आहे त भलाई इन ई रस्ते में आहे, चङाई जेका बि आहे ख़ुदा ख़ैर जेको रखियो आहे सो इन ई माण्हुनि में रखियो आहे जेके क़ुरान पढ़ी करे पोइ वरी ख़ुदा जी रज़ा जे लाइ ॿियनि खे पढ़ाइनि था, ॿियनि खे सेखारीनि। हिकु रिवायत में अचे थो हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाहु ताला अन्हु जिन हेॾो के मस्जिद जे पासे खां मचिया त हुते ॿारनि क़ुरान पे पढ़ियो, क़ुरान जो आवाज़ बि आयो त साईं जेको आवाज़ ॿुधी करे साईं माना वरी मोहबत ऐं शफ़क़त सां उनखे ॾिसणु लॻा ऐं पाण फरमाइणु लॻा त हे ॿारड़ा या ही उस्ताद जेके क़ुरान जी तालीम हासिल माना पंहिंजे ॿारनि खे पढ़ाइनि पिया, तालीम हासिल कनि पिया, शागिर्द हे उहे माण्हू आहिनि जिन सां अल्लाह जे प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहबत आहे। सुभान अल्लाह, कहिड़ी मोहबत आहे? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं इहा हदीस तव्हां ॿुधी हूंदी, मशहूरु हदीस आहे। हिकु दफ़ो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद में तशरीफ़ फरमा थिया त हिते ॿ मजलिसूं हुयूं मस्जिद में, जेके माण्हू वेठा हुआ असां सां गॾु ॿ टोलियूं करे वेठा हुआ। हिकिड़ी टोली उहा हुई जेके ख़ुदा जो ज़िक्र करे रहिया हुआ, मां सम्झो त ख़ुदा जी यादि में मशगूल हुआ, ऐं ॿी जेका टोली हुई उहा दीन जे इल्मु हासिल करणु, हिक ॿिए खे दीन सिखणु सेखारण में, दीनी मसइला सम्झाइण में मसरूफ़ हुआ। त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिन्ही टोलियुनि खे ॾिसी करे फरमायो त ॿई टोलियूं ख़ैर ते आहिनि, ॿई टोलियूं छा थियनि, ख़ैर ते आहिनि। बाक़ी इन ॿिन्ही में वरी भली टोली उहा आहे जेकी दीन जो इल्मु हासिल कनि पिया, दीन सिखनि ऐं सेखारीनि। अॻियां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह ताला मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मुअल्लिम यानी उस्ताद बनाए करे मोकिलियो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण वरी उन टोलीअ सां गॾु वञी वेठा जेके दीन जो इल्मु सिखी ऐं सेखारिया। ॾिसो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कहिड़ी महफ़िल वणे थी, कहिड़ी महफ़िल जिते दीन जो सबक़ु हुजे, दीन जी सिखण ऐं सेखारण जी ॻाल्हि हुजे, उहा महफ़िल, उहा मजलिस अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पसंदि आहे। जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मजलिस खे पसंदि कयो आहे त यकीनन बतौर मुसलमान ऐं नबी साईं जे उम्मती हुजण जे, नबी साईं सां मोहबत रखण जे नाते असांजे मथां बि इहा शइ थिए थी त असां बि इन्हनि ई सम्झो महफ़िलनि सां, इन्हनि ई सम्झो त जेके थियनि था प्रोग्राम थियनि था, इन क़िस्म जूं जेके थियनि थियूं महफ़िलूं, इन्हनि सां पंहिंजो तालुक़ु रखूं, इन्हनि सां पंहिंजी वेझड़ाई रखूं, इन्हनि सां मोहबत रखूं, इन्हनि खे कामयाबु करण में जेको असां खां थी सघे दान में, ग्रह में, कदम में, सुख में हिसो वठूं, छो जो इन में अल्लाह जे महबूब जी रज़ा आहे। इन्हनि जे में अल्लाह जे महबूब जी रज़ा, उन में वरी ख़ुदा जी रज़ा। ऐं उन खां अलावा या तव्हांखे ख़बर हूंदी, तव्हां ॿुधी हूंदी हदीस त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन असांखे पंहिंजे औलाद जी तरबियत लाइ, तव्हांखे ख़बर आहे औलाद जी तरबियत असां ते लाज़िम आहे।
अगो ॿार पैदा करे छॾणु ऐं उन्ही खे वक़्त ते जेको मानी जो टुकड़ थिए थो उहो खाराइणु इहो असांजो फर्ज़ु कोन्हे। हदीस में त सभ खां बहितरीन सदको या बहितरीन तोहफ़ो जेको माइट पंहिंजे औलाद खे ॾिए उहो हुनजी तरबियत आहे। छा आहे तरबियत आहे। तव्हां लख रुपए जी जाइदाद हुनजे नाले करे छॾियो, ठीकु आहे न, सवे एकड़ ॿनी हुनजे नाले करे छॾियो, हुनखे बंगला ठाराइजो, कंहिं आलीशान घराणे में हुनजी शादी करायो, जीअं दुनिया जूं जेके शयूं हुनखे ॾियो, ठीकु आहे, उहा हुनजी पंहिंजे औलाद सां भलाई सुठी ॻाल्हि आहे। पर हुज़ूर फरमाइनि था इन सभिनी तोहफ़नि में, सभिनी भलाइयुनि में, सभ खां भले में भली ऐं सभ खां आला क़िस्म जी जेका भलाई तव्हां पंहिंजे औलाद सां करियो उहा हुनजी छा तरबियत आहे। तव्हां हुनखे ॾेई त सभु कुझु छॾियो, पर तव्हां हुनखे का दीनी तरबियत कोन ॾिनी आहे, हुनखे क़ाबिल इंसान कोन बनायो आहे, त हुनजी उहा जेकी दुनिया जूं नेमतूं तव्हां हुनखे ॾिनियूं आहिनि, बसि अलाह पनाह ॾे त उहो माइट जे हथु खणण जी देरि थींदी आहे त उहो औलाद जेको आहे पंहिंजे माइटनि जी कई कमाई बचत करे छॾींदो, पंहिंजे किरदार सां, पंहिंजे तरीक़े सां, पंहिंजे वचननि सां, ईअं सम्झो त इज़त नीलाम करे छॾींदो आहे ऐं जेकी कुझु हूंदी आहे माल मिल्कियत सो बि नीलाम करे छॾींदो। पर जे तरबियत हूंदी, तालीम हूंदी, सम्झाणी हूंदी, सबक़ हुनखे सही सिखायो हूंदो, वॾी नंढी सिखाई हूंदी, ज़ुल्म खां बचण जा तरीक़ा सिखाया हूंदा, यकीनन उहो औलाद माइटनि खां बाद बि सम्झो पंहिंजे माइटनि जी नाले खे रोशन करे वेठो। लिहाज़ा हुज़ूर जो असांखे इहो ई पैगाम आहे, इहा ई असांखे तालीम आहे त माना सभ खां अहम या सभ खां बहितरीन शइ जेका असीं पंहिंजे औलाद खे ॾियणु चाहियूं था उहा छा आहे, तालीम ऐं तरबियत। तालीम ऐं तरबियत में यकीनन मोहबत बि ज़रूरी आहे, सख़्ती बि ज़रूरी आहे। तो जेकॾहिं ख़ाली मोहबत हूंदी तॾहिं ॿार बिगड़ी वेंदो, रगो सख़्ती हूंदी तॾहिं बि सम्झो ॿार बाग़ी थी वेंदो जो। पर जेकॾहिं ॿिन्ही शयुनि खे माण्हू गॾु रखी करे, ठीकु आहे, जीअं शेख सादी फरमायो तव्हां पंहिंजे औलाद जे लाइ ईअं हुजो जीअं डॉक्टर, पर डॉक्टर कहिड़ो, जेके तव्हां सर्जन चओ, जेके ऑपरेशन कंदा, छा मतिलबु, जेकी जेकॾहिं ज़रूरत पवे त उहा डॉक्टर छा कंदो, जिस्म खे चीरे छॾींदो, वढे छॾींदो, खणी पंहिंजी जेको हुनजा हूंदा औज़ार हुन सां छा कंदो, वठींदो, इलाजु कई। पर वरी जॾहिं उहा जेका तकलीफ़ वारी शइ हुई उहो खे कढी वरितई, हाणे छा कंदो, वरी पाणी हुनखे सेवा ॾींदो, पाणी हुन ते मलम लॻाईंदो, पाणी पचियूं कंदो, ॿई कमु कंदो आहे न, वठे पियो वरी हुनखे सुबे पियो, हुनखे जेको आहे वरी सही करण जे लाइ पंहिंजी कोशिशि करे पियो। त शेख सादी फरमायो त असांखे पंहिंजे औलाद लाइ ईअं हुजणु खपे, माना ज़रूरत पवे त हुनखे मां सख़्ती कयो, ये डॉक्टर वजे कुटे छॾियो त ईअं सख़्ती करियूं, ठीकु आहे न, ऐं वरी ईअं न त बसि जेको सख़्ती हुजे उनखे उन हाल में छॾींदो न, वरी डॉक्टर वांगुरु उनजी मलम पटी असांखे ई करणी, वरी प्यार मोहबत उनजी जेके ज़रूरतूं, जेके जाइज़ हाजतूं, जेके उनजा जाइज़ शौक़ आहिनि माण्हू उहे पूरा करे, तव्हांजो औलाद खे मोहबत थिए, पंहिंजे माइटनि सां सम्झो त रबत थिए, ऐं जेको सबक़ उहो ॾियणु चाहींदा उहो शौक़ असां हासिलु करे वठूं। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम औलाद जी तरबियत लाइ असांखे हिकिड़ो इहो इरशाद फरमायो आहे त अद्दिबू औलादकुम अला सलासे हिसाब, तव्हांजे मुस्लमानों पंहिंजे औलादनि जी जेका तव्हां तरबियत करियो था उन में 3 ॻाल्हियूं उहे लाज़मी रखिजो। तरबियत में 3 ॻाल्हियूं लाज़मी रखो, 3 शयूं उन खे तव्हां लाज़मी सेखारियो। कहिड़ियूं? सभ खां पहिरीं हुब नबीकुम, तव्हां पंहिंजे औलादनि खे पंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहबत सेखारियो, इहो जो हुकुम आहे। ठीकु आहे, अॼु अलहमदुलिल्लाह असां जेकॾहिं नबी साईं जी मोहबत में मिलाद कयूं था, जेके प्रोग्राम कंदे मक़सदु छा हूंदो आहे त नबी साईं जी मोहबत आम माना पाण मोहबत करणु बि ज़रूरी आहे ऐं गॾोगॾु पंहिंजे औलाद खे सेखारणु इहो बि असांजो हुकुम आहे। त सभ खां पहिरीं ॻाल्हि अद्दिबू औलादकुम हुब नबीकुम, पंहिंजे औलादनि खे जेको तव्हां तरबियत ॾियो था उनजी जेका तव्हां सम्झो तालीम तरबियत ते तवजो कयो था, उनमें पहिरीं शइ पंहिंजे नबी जी मोहबत उनखे सेखारियो। अॻियां वरी उहो मोहबत अहले बैत जी, माना गॾोगॾु तव्हां पंहिंजे औलादनि खे पंहिंजे नबीअ जे बचनि जी अहले बैत जी मोहबत बि सेखारियो। अहले बैत सां पाण बि मोहबत करियो, वरी पंहिंजे औलाद खे बि अहले बैत जी मोहबत सेखारियो। ऐं 3 नंबर हुज़ूर फरमाइनि था व तिलावतुल क़ुरान, माना पंहिंजे बच्चनि खे क़ुरान जी तालीम ज़रूरु कयो, क़ुरान ज़रूरु सेखारियो, छो जो क़ुरान ई तव्हांखे शुरू में अर्ज़ु कयो उहो अल्लाह जो किताबु आहे जंहिंमें असांजी हिदायत जो सामान आहे, जंहिंमें असांखे सिधी वात ॾसी वई आहे। अल्हम्दुलिल्लाह हीउ जेको पंहिंजो अॼु प्रोग्राम आहे, इहो अल्हम्दुलिल्लाह
तव्हां सभिनी ॻोठ गॾिजी करे जेका इहा नियत कई आहे, जेको इरादो कयो आहे त पंहिंजे औलादनि जी तालीम ऐं तरबियत जे लाइ असीं दीनी मदरसो जेको आहे सो हिते उनजो आगाज़ कयूं था। अल्लाह ताला खां इहा दुआ कयूं था रब ताला असांखे इन नेक कम में ख़ुलूस नियत सां हिसे वठण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जीअं दीन सिखणु दीन सिखाइणु उहो असां ते लाज़िम आहे, त गॾोगॾु जेके उनजे लाइ ज़रूरी वसाइल आहिनि लाज़मी तालीम तरबियत जो जेको बि क़िस्म ॿियो आहे मामलात आहिनि, इहे बिना ख़र्च जी बिना पैसे जी नथा थी सघनि। लेकिन असां सभ खां पहिरीं शइ इहा न हाणे असांखे पंहिंजे बचनि खे पढ़ाइणो आहे त क़ुर खपे, क़ाइदो खपे। इहो क़ाइदो बि असांखे फ्री में त कोन मिले, असांखे पाण वठिणो पवंदो। उनजा वसाइल उहे यकीनन ख़ुदा जी तौफ़ीक़ त करण वारो ख़ुदा आहे, पर ख़ुदा जी तौफ़ीक़ सां उहे असांखे पाण पैदा करणा पवंदा। त अॼु हिन प्रोग्राम जो मक़सदु इहो हूंदो आहे, मुंहिंजे ख़ैर में ॻोठ जा जेके बि ज़िमेदार आहियो सभु हिते वेठा आहियो, ठीक आहे, अलहमदुलिल्लाह सभिनीनि जी तालुन सां सभिनीनि जी मोहबत सां जेकॾहिं इहो कमु हलंदो त इंशाअल्लाह आराम सां सुकून सां इत्मीनान सां हलंदो रहंदो। इन खां पोइ इहो दीन जो कमु आहे, दीन जो कमु आहे ऐं क़ुर जी तालीम असीं जेतिरी आम कंदासीं यकीनन असांजी लाइ में सॼो अजर ऐं सवाबु आहे। जेको रुपयो बि असांजो ख़र्च थींदो उहो हिन जान में इंशाअल्लाह असांखे फ़ाइदो ॾींदो, असांखे अॻिली जान में फ़ाइदो ॾींदो। ॾिसो लेकिन हींअर असां जो मदरसे उस्ताद रखूं था हुनजी पघार में असां महीने ते 500 रुपए जो मुक़ररु करे छॾिया पाण ते, त छा 500 खां वॾी ॻाल्हि आहे? माना असां हर कंहिं माण्हू खे जेको हूंदो आहे हिसाब किताब, माना 500 खे पुछे ई कोन हिन दौर में। 500 त माना इहो सम्झो को हितां खां वधी रहे त 500 में 13 में हलिया रहे आहे या कोन आहे? इहे रोज़ असीं माना ईअं शयूं ज़ाया करियूं पिया, विञायूं पिया। ठीकु आहे, इंसान जी ज़रूरत कोन्हे, दुनियादारी आहे, पंहिंजो हिसाब किताब पर पाण मुस्लमान ई रुगो दुनिया कोन्हे, अॻियां आख़िरत आहे, उनजी बि असांखे तयारी करणी आहे। ठीकु आहे न? ऐं पोइ क़ुर में इहा आयत आहे, अलाह फरमायो त वमा इंदकुम यनफदु, माना अल्लाह जा बंदो तव्हां वटि जेको कुझु आहे न इहो सभु ख़तमु थी वेंदो, सभु फ़ानी आहे। लेकिन वमा इंदल्लाहि बाक़, जेको अल्लाह वटि आहे उहो ई बाक़ी रहंदो आहे। बाक़ी रहण वारी कहिड़ी शइ जेका अल्लाह वटि आहे। माना हाणे असांजी जेका मिल्कियत आहे, असांजो जेको पैसो आहे, जेको असां वटि आहे उहो सभु फना थियण वारो आहे। या त असीं पाण ई खाई खपाए छॾंदासीं, जे पाण न खपाईंदासीं छॾे वियासीं असांजे कम जो कोन्हे, पोइ हिते रहिजी वेंदो, पुठियां असांजो औलाद आहे या हिन जो नसीबु हूंदो उनजी हवाले थी वेंदो, उते ई ख़तमु थी वेंदो, असांखे हुन जो कुझु बि सरंदो कुझु पर अल्लाह न तो वमा इंदल्लाहि बाक़, माना बंदा जेको अल्लाह वटि आहे, यानी जेको तो पंहिंजे हथनि सां पंहिंजी ज़िंदगी में अल्लाह जे नाले ते ख़ैरात ॾिनी, तो सदको कयो, दीनी कम में तो जेको हिसो वरितो, जेके 5 रुपया तो अल्लाह जी राह में ॾिना उहो तुंहिंजे लाइ बाक़ी आहे, ख़ुदा जी बैंक में तुंहिंजे लाइ ख़ज़ानो जमा थियो पियो आहे। ऐं पोइ क़यामत जे ॾींहुं ख़ुदा तो पंहिंजो सिलो ऐं बदिलो अता करंदो। त असीं दुनिया जे बैंक बैलेंस जमा करण जे लाइ वरी कोशिशि कयूं था। इंसान जी ज़रूरतूं उहो हज करे, जाइज़ पैसो आहे, जाइज़ हालात जेके हासिलु कयो आहे, लखियूं रुपया मिलनि, ठीकु आहे, करोड़ रुपया मिलनि, ख़ुदा ॾिना आहिनि, हक़ असांजो भले रखी सघूं था बैंकनि में या किथे असीं गॾु करे सघूं था, पर चवण जो मक़सदु इहो हीअ सभु शयूं फ़ानी आहे। ठीकु आहे न, हिन जो फ़ाइदो असांखे दुनिया ताईं आहे, पर उहो बि नसीब जी ॻाल्हि, अलाए मिले न मिले। ठीकु आहे न, माण्हू रकूं रुपया गॾु कंदा आहिनि, वॾा प्लान ठाहींदा आहिनि, वॾियूं सम्झो सोचूं रखियो वेठा आहिनि, हीअं था करियूं हीअं था करियूं, उहे सभु सोचूं उते रहिजी वेंदियूं आहिनि, ख़बर ई कोन पवंदी आहे। जेको राति जो वञी सोचो रखी सुबुह सुभाणे हीअं थो कयां, सुभाणे वञी पंहिंजे नाम जो ऐलान लॻो थो ईअं आहे कोन। त मक़सदु हिकिड़ो त जेकी कुझु आहे सो फ़ानी आहे, ऐं जेकॾहिं आहे बि सही त का ख़बर कोन्हे उहो असां सां वफ़ादारी त जेको असां ख़ुदा जे राह में ख़र्च कंदासीं उहो बाक़ी रहण वारो आहे। ऐं गॾोगॾु इहा तव्हांखे कंदो आहे न मुस्लमान असांखे सभु